हमारे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर है दाद लिगारी मां रेगिस्तानी पट्टी में मीरपुर माथेलो पुलिस जो निजी टॉर्चर सेल हुजण जो इंकशाफ थियो है। निजी टॉर्चर सेल में केतराई नाहक बांदी हुजण जी इतला ते सहाफ़िन जी टीम पहुती है। SHO असांखे हथकड़ियूं हणी जंग में कैद करे तशद्दुद कराईंदो है। इहो चवणु आहे बांदी बणियल नौजवाननि जो। निजी जेल में 5 ॾींहं अॻु मीरपुर माथेलो पुलिस पारां खंबे गुम कयल नौजवान इमरान ऐं यासीन पिताफ़ी नाहक बांदी बणियल आहिनि। अहम ख़बर है असां सां शेयर कयूं पिया। दाद लिगारी मां रेगिस्तानी पट्टी में मीरपुर माथेलो पुलिस निजी टॉर्चर सेल हुजण जो इंकशाफ थियो है। तफ़सील मालूम कंदासीं अमजद लिगारी का। जी अमजद, अपडेट कजो, छा मामलो है? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दाद खेजू थाणे जी हद में मीरपुर पुलिस पारां निजी हिकिड़ो टॉर्चर सेल क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें अहिड़ी इतला जेको उहो साफ़िन खे मिली त रेगिस्तानी पट्टी आहे जंहिंमें हिकु बासर वॾेरे जी उताक ते गुज़िरियल 5 ॾींहं अॻु ॿ नौजवान इमरान पिताफ़ी ग़ुलाम यासीन पिताफ़ी खे जेको आहे पुलिस कैद करे रखियो आहे। जॾहिं साफ़िन जी टीम हुते पहुती त उन्हनि पुलिस एहलकार जेके आहिनि उहे उतां फ़रार थी विया ऐं साफ़िन जी टीम उन्हनि खे बाज़ियाब कराए थाणे ते पहुचायो, पर पुलिस हुते उन ॿिन्हिनि नौजवाननि मथां जेको आहे उहो वॾी आग जो हिकिड़ो ड्यूटी अटका जो केस दाख़िल करे कैद करे छॾियो आहे। SHO जो चवणु इहो त हिननि खे सुभाणे कोर्ट में पेश कयो वेंदो। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।